नाज़िन 60 मील भरसा गोट शहीद कुर्बान रिंद में RPL सीज़न 6 जो फाइनल रिंद बादशाह खटे वरतो आहे। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे हाकिम अली लुंड। 60 मील भरसा गोट शहीद कुर्बान रिंद प्ले ग्राउंड में RPL सीज़न 6 जो फाइनल रिंद बादशाह ऐं शाइन चैलेंजर विच में थी गुजरियो, जेको सख्त मुकाबले का पोइ रिंद बादशाह 16 रन तां खटे 5 नाले कई। विनर ऐं रनर टीमन में ट्रॉफियूं कैश इनाम विराया विया। उते मौजूद मेहमाननि ऐं रांदीगरनि धरती टीवी सां 5-4 वंडींदे चयो त बजाय जो छोकरा वञी गलत कम कन, गलत सोसाइटी में उथन वेहन, मनशियात में अची वञन, गैम्बलिंग में अची वञन, उन खां बहितर आहे हिते पंहिंजे ॿारहाड़ी में ओपन फिज़ा में रांद रूंद करे पंहिंजे दिल बि विंदराइनि था, एंटरटेनमेंट भी आहे ऐं हर गुनाह खां बि ऐं बचिया वेठा आहिनि। उनखे असां हिननि खे हिमत अफ़ज़ाई था कयूं। हमेशह मां हिते ईंदो आहियां। हीअ ज़मीन बि असां हिननि खे ॾेई छॾी आहे, ग्राउंड जे लाइ मुख़्तस आहे। ही मंशियात माफिया बहुत आम हो गया, खसूसन हमारे नवाबशाह शहर में, हमारे गांव और देहात के शहर के नौजवान बच्चों को मैनपुरी, गुटखा, चरस, अफीम पे लगा दिया है। इस किस्म के ग्राउंड का आबाद होना ये इंतहाई खुशी की बात है और मैं खसूसन इनायत अली रिंद साहब का शुक्रिया भी अदा करूंगा कि उन्होंने अपनी जाती ज़मीन इन नौजवानों को खेल के लिए मुख्तस की। माहौल में थोड़ा पाण ॾिसो पिया फ्रस्ट्रेशन जो माहौल आहे, इन में अगर 2-3 कलाक निकिरी वञनि एंटरटेनमेंट में रांद में तो सुठी ॻाल्हि। साईं छा पहिरीं ॻाल्हि त असां जेके टूर्नामेंट कमेटी उनखे मुबारकबाद ॾियूं था ऐं ॿियो असां थोरा था आहियूं मीर इनायत रिंद साहिब जा जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया आहिनि। हाणे छा आहे त हीअ जेके मैदान जेको सॼो आहे इहो क्रिकेट जो इहे हलंदा रहनि। इंशाअल्लाह ताला कोरोना पाण ख़तमु थी वई आहे, इंशाअल्लाह अॻिते बि ख़तमु थींदी। असां उमेद था कयूं त हीअ जेको आहे मैच आहे जेको पूरो में माना जेको सुठो मैच थींदो, जेको बि खटे असां उनखे वेलकम कंदासीं। पहिरें बैटिंग कयोसीं 121 विनसीं, पर उन को खटाया। ॻाल्हि त टूर्नामेंट असां ज़बरदस्त थियो ऐं असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं मौसम जा ऐं अली रज़ा जा, ॿियो ख़ासि इनायत साहिब रिंद जा जेको असांखे सपोर्ट हिते करे थो इन टूर्नामेंट में। ॿियो त पहिरीं बैटिंग असां कईसीं ऐं जेको आहे 100 तक़रीबन 20-21 को ठाहियोसीं। पोइ हुननि जी बैटिंग सुठी, पर बहरहाल जेको आहे मां पाण बॉलिंग सुठी करे ऐं विकेटूं वठी वियासीं।